लाड़काने में अवां खे आगाह कंदासीं। लाड़काने वेझो कार इल्ज़ाम हेठि नौजवान क़त्ल थी वियो आहे। ॻोठ नावर खावड़ में जवाबदार कार इल्ज़ाम हेठि गोलियूं हणी नौजवान मोहम्मद मुरीद जाफ़री खे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखे गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो पियो, जिते हू ज़िंदगी जी जंग हाराए वियो आहे। नौजवान जो मड़ अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद पासन हवाले कयो पियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां लाड़काने में शेयर कई पिया। लाड़काने वेझो कार इल्ज़ाम हेठि नौजवान क़त्ल थी वियो आहे। ॻोठ नावर खावड़ में जवाबदार कार इल्ज़ाम हेठि गोलियूं हणी नौजवान मोहम्मद मुरीद जाफ़री खे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखे गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो पियो, जिते हू ज़िंदगी जी जंग हाराए वियो आहे। नौजवान जो मड़ अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद वासन हवाले कयो पियो आहे। लाड़काने में ख़बर अवां सां शेयर कई पिया। लाड़काने वेझो कार इल्ज़ाम हेठि नौजवान क़त्ल थी वियो आहे। ॻोठ नावर खावड़ में जवाबदार कार इल्ज़ाम हेठि गोलियूं हणी नौजवान मोहम्मद मुरीद जाफ़री खे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखे गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो पियो, जिते हू ज़िंदगी जी जंग हाराए वियो आहे। नौजवान जो मड़ अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद पासन हवाले कयो वियो आहे। लाड़काने में ख़बर अवां सां शेयर कई पिया। लाड़काने वेझो कार इल्ज़ाम हेठि नौजवान क़त्ल थी वियो आहे। ॻोठ नावर खावड़ में जवाबदार कार इल्ज़ाम हेठि गोलियूं हणी नौजवान मोहम्मद मुरीद जाफ़री खे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखे गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो पियो आहे, जिते हू ज़िंदगी जी जंग हाराए वियो आहे। नौजवान जो मड़ अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद वासन हवाले कयो पियो आहे। ख़बर अवां सां लाड़काने में शेयर कई पिया। लाड़काने वेझो कार इल्ज़ाम हेठि नौजवान क़त्ल थी वियो आहे। ॻोठ नावर खावड़ में जवाबदार कार इल्ज़ाम हेठि गोलियूं हणी नौजवान मोहम्मद मुरीद जाफ़री खे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखे गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो पियो, जिते हू ज़िंदगी जी जंग हाराए वियो आहे। लाड़काने में ख़बर अवां सां शेयर कई पिया। लाड़काने वेझो कार इल्ज़ाम हेठि नौजवान क़त्ल थी वियो आहे। ॻोठ नावर खावड़ में जवाबदार कार इल्ज़ाम हेठि गोलियूं हणी नौजवान मोहम्मद मुरीद जाफ़री खे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखे गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो पियो, जिते हू ज़िंदगी जी जंग हाराए वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाड़काने में अब्दुल कादिर गोपान खां। जी अब्दुल कादिर, आगाह कजो। जी, लाड़काने तालुके जे कशमोर जे ॻोठ नावर खावड़ में जवाबदार कार इल्ज़ाम हेठि नौजवान खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे। ॻोठ नावर खावड़ में जवाबदार दिलबर जाफ़री कार इल्ज़ाम हेठि गोलियूं हणी नौजवान मोहम्मद मुरीद जाफ़री खे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखे वारसनि पारां गणती जोगी हालत में खणाए चांका अस्पताल जी एमरजेंसी वार्ड आंदो वियो, जिते डॉक्टरनि पारां नौजवान मोहम्मद मुरीद जाफ़री जी फौत थियण जी तस्दीक कई। उन मौके ते नौजवान जे वारसनि ॿुधायो त ॻोठ ॿाहिरां मोहम्मद मुरीद जाफ़री के जवाबदार दिलबर जाफ़री पिस्टल जा फायर करे क़त्ल करे अनी सां फरार थी वियो। होॾां लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। जी, मेहरबानी अब्दुल कादिर, आगाह करण जे लाइ।